अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियोस में मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। सिंध जा ई ड्रामो कहिड़े टाइम हलंदो इहो मां तव्हांखे अॼु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जा ई ड्रामो जेको आहे, हिन ड्रामे जा प्रोमो जारी थी चुका आहिनि सिंध TV चैनल ते हलण। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जा ई ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि, जीअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ओडाणो, बिलावल खोखर, आसमा भुट्टो, दुआ मेमण। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि हिन ड्रामे में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जा ई ड्रामो जेको आहे राति जो 7 वजे हलायो वेंदो सिंध TV चैनल ते। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।